रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में मशहूर 9 तारीख़ आहे 9 रमज़ान ते के 10 भी चवनि था। मोहम्मद बिन कासिम सिंध ते चढ़ाई करे आयो। किताब जेकी सिंध जा लिखनि था जन्नत सिंध, चचनामो, सिंध जी क़दीम तारीख़ ऐं वग़ैरह वग़ैरह ॿिया किताब। चवंदा त अरब जूं हिकु ॿ मायूं जिन खे राजा ॾार पंहिंजे कब्ज़े में आंदो, उन्हनि मायुनि खुफ़िया तौर ते ख़त रवाना कया वञे। हुजाज बिन यूसुफ सक़फ़ीअ मोहम्मद बिन कासिम खे वॾो हिकिड़ो लश्कर ॾेई करे सिंध मोकिलियो त वञी हिननि जे अरब जे मायुनि खे वञी छॾाया। किताबनि में जेका कहाणी आहे, दरियाए सिंध जे रस्ते तां सफ़र कंदो 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 अची मौजूदा अरोड़ हिस्टोरिकल प्लेस मौजूदा अरोड़ जंहिंखे उन ज़माने में अलूर बि चवंदा, उते अची राजा ॾार सामान पंहिंजा लाथा। मोहम्मद बिन कासिम जे मुक़ाबिलो थियो राजा ॾार सां। वरी गिमसान जी जंग लॻी, राजा ॾार उन जंग में मारिजी वियो, मायूं छॾाइजी वयूं, वॾो माल दौलत ॿियो टियों हे हो मोहम्मद बिन कासिम खे हथ आयो। खोड़ मज़हबी जमायतूं उन मां इहो इशू उथारनि थियूं त मोहम्मद बिन कासिम आयो जंहिंजे अचण सां सिंध बाबुल इस्लाम थी, सिंध फतेह थी ऐं इस्लाम सिंध में मोहम्मद बिन कासिम खणी आयो। मुंहिंजो जेको पंहिंजो ज़हनी नज़रियो आहे किताबनि जे हवालनि सां, ईअं न आहे। सिंध बाबुल इस्लाम मोहम्मद बिन कासिम जे अचण सां न थी आहे। सिंध बाबुल इस्लाम त मोहम्मद बिन कासिम खां घणो अरसो अॻ में, जॾहिं मदीने पाक खां कुझु असहाबी सिंध में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मुताबिक़ सिंध में तबलीग जे लाइ आया ऐं तबलीग कयूं, उन्हनि जे तबलीग खां घणा सिंधी माण्हू मुतासिर थी करे मदीने पाक हलिया विया। सादा ई किताब मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लिखनि था, इहो सिंध जा तारीख़ी किताब त साईं करीमनि जी कचहरी लॻल ई मस्जिद नबवी शरीफ़ में, ऐं ही सिंध जा दोस्त के था चवनि 10, के था चवनि 12, किन लिखियो आहे 14 ॼणा बि आहे। वल्लाहु आलम आकम बिस्सवाब। कचहरी में वेठा महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक हिक सां हाल अहवाल करे फारूक़ थिया त तर्जुमान अर्ज़ कयो क़िबला अल्लाह जा सच्चा रसूल, ही जेकी कुझु दोस्त वेठा आहिनि ही सिंध खां आया आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जी ॻाल्हि ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थिया ऐं इन वफ़द सां हुज़ूर जन सिंधीअ में गुफ़्तगू कई। पाण उन्हनि दोस्तनि खे 5 आङुरनि जो इशारो करे फरमायो त अदा ओरे आ, माना नेड़े अचो, वेझा अचो। पहिरियों लफ़्ज़ फरमायो अदा। हुज़ूर जे ज़बान मां इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियो अदा। अॼु ॾींहं ताईं उन लफ़्ज़ अदा में उहा मिठास ऐं मिठाण मौजूदु आहे। अदा भाव साईं करीमनि जो इस्तेमालु फरमायो अदा ओरे आ। उन्हनि कलमो पाक पढ़ियो, इस्लाम जा अरकान सिखियूं, साईं करीमनि जी सोबत वरितऊं। 5 ॾींहं रहिया, 50 ॾींहं रहिया। मोकिलाए करे कुझु दोस्त सिंध वापसि आया, कुझु हुते रहिजी विया ऐं उन्हनि अची करे तबलीग कई। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खोड़ माण्हू मुस्लमान थिया। उन ॾिहाड़े खां वठी सिंध बाबुल इस्लाम आहे, न कि सिंध मोहम्मद बिन कासिम जे अचण सां बाबुल इस्लाम आहे। बाबुल इस्लाम उन ॾींहुं हुई जॾहिं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फैज़याब थी असांजा सिंधी भाउ सिंध में आया। ॿी अहम ॻाल्हि इहा बि आहे, साईं करीम हिकिड़ी जंग तां मोटिया,
रात जो टाइम थियो, कंहिं जगह ते ख़ैमा हणायूं। मौलाए कायनात सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम अर्ज़ कयो क़िबला साम्हूं फलानी जगह ते सक़ाफ़ती मेलो लॻल आहे कल्चर जो, जेकर हलिजे पाण फरमायूं ठीकु आहे। ॿई ॼणा साईं करीम ऐं मौलाए कायनात, सरवरे कायनात ऐं मौलाए कायनात सक़ाफ़ती मेले में आया। जेकी स्टाल लॻल आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पंहिंजा पंहिंजूं शयूं कल्चर जूं सक़ाफ़तियूं रखी वेठा, पंहिंजी तहज़ीब तमदुन सक़ाफ़त कल्चर ॾेखारनि पिया। साईं करीम हिकिड़ी जंग खां मोटिया, राति थी वई, ख़ैमा वग़ैरह हणायूं। हिकिड़ो सक़ाफ़ती मार्केट लॻल हो, रोशनियूं चइनी पासनि खां परे खां नज़र अचनि पयूं। मौलाए कायनात अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साम्हूं जगह ते हिकिड़ी सक़ाफ़त जो मार्केट लॻल आहे, पूरी दुनिया जा सक़ाफ़त जा हुते दुकान स्टाल लॻल आहिनि। जेकर हलिजे दीन जी तबलीग बि थींदी ऐं हिकिड़े क़िस्म जो वाक़ बि थी वेंदो। पाण फरमायूं ठीकु आहे। जॾहिं उन मार्केट जे अंदरि पहुता, घुमंदा घुमंदा ॾिसंदा हिकिड़ी जी दुकान ते बीठा, जंहिं दुकान ते सिर्फ़ु सिंधी अजरक पिया हुआ। उन ज़माने में अजरक जो रंग हूंदो ब्लू, नीरो। उन दुकान ते स्टाल ते जी बीठा। हज़रत मौलाए कायनात साईं जन जो तवज्जो ॾिसी सम्झी वियो त मालिकनि खे ही कपिड़ो पसंदि आयो आहे। दुकानदार बि इहा ॻाल्हि खे सम्झी वियो, हुन देरी न कई ऐं 2 अजरक लाहे उन खे वेड़े सेड़े यानी पैक करे ख़िदमत में पेश कई। मौलाए कायनात पुछा फरमाई त अदा ॾे ख़बर हिन जो अघु छा आहे? साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली खे फरमायो, अली हिन माण्हुनि खां अघु न पुछंदो कर, हे माण्हू कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदा थी। यानी सिंधी उन स्टाल वारे जे लाइ साईं जन हज़रत अलीअ खे फरमायो त सिंधी माण्हू कूड़ न ॻाल्हाईंदा थी, जेका आहे ज़बान सां चवे उनखे ॾेई छॾे बसि, इन्हनि में हेठि वधाई कान्हे। यानी उन सिंध जो ऐं अरब जो पाण में जेको मेलाप ऐं लाॻापो अॼु बि मौजूदु आहे असां में, महिमान नवाज़ी, उथी वेठी, ॿियो टियों वग़ैरह वग़ैरह। यानी असांजो अरब सां हिकिड़ो तमामु हिकिड़ो गहरो तालुक़ु आहे सिंध जो। ठीकु आहे, उहे ॿई शयूं खणी आया, मदीने पाक पहुता। साईं करीमन जे दौलत खाने ते उहे जेकी 2 चादरूं वठी आया अजरक, उहे बुर्दे यमानी जे नाले सां मशहूरु थी वई। यानी एॾो जो आया त ॼण यमन खां ॼण वरितियूं आया बुर्दे यमानी। पोइ जेके हिन वफ़द मां 2-4 दोस्त उते रही पिया हुआ, पोइ साईं करीमन जे दौलत खाने ते हिकिड़े सिंधीअ कई मज़ूरी। मऊअन करीमन उहो हिकिड़ो अजरक खणी करे उन दोस्त खे मज़ूरीअ में ॾिनो। पाण फरमायूंसि अरबीअ में हिकु जुमिलो फरमायूं त हादा अजरोक। इन अरबी जुमिले जी माना इहा थींदी त हीअ तुंहिंजी मज़दूरी आहे, वठो त हीअ मज़दूरी पंहिंजी। हिनखे हेॾो वॾो तोहफ़ो मालिकनि जो अता फरमायो उन सिंधी भाउ खे, वेड़े सेड़े सांभे उनखे पंहिंजे सीने सां लाहे रखे। जॾहिं ॻोठु मोटी आयो त घर वारनि पुछा कयसि त हीअ कहिड़ी शइ आहे? सोचे 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 चवंदा नालो हिनजो छा रखां, कहिड़ो नालो रखां? हिकदमि ज़हन में आयो त साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त हादा अजरोक, अदा हिन जो नालो अजरक आहे। नालो ई उन दोस्त उहो रखियो जेको साईं करीमन फरमायो, मालिकनि हुनखे अरबी में फरमायो, हिन नालो रखी छॾियोसीं हीअ अजरक आहे। जॾहिं करबला जो मारको पेश आयो त पोइ आहिस्ता आहिस्ता उन बिलू रंग जो, बिलू जो उन जो अजरक जो बिलू रंग तब्दील थी करे ॻाढ़ो थी वियो उन निस्बत जे हवाले सां। मुंहिंजा दोस्त, ही असांजी सिंध आहे जेका सुहारनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे।
चपे चपे जगह जगह पूरी बरे सगीर में अल्लाह वारा रहनि था, पर बरे सगीर पूरे में सिंध सभ खां जा नुमाया है। अल्लाह जा नेकबाना औलिया कामिल सूफ़ी दुरवेश जेतिरा सिंध में आहिनि एतिरा बरे सगीर जे शायदि ॿियनि इलाइक़नि में घटि हूंदा। अल्लाह साईं अवां असांखे इहो शान ऐं मान क़यामत ताईं शान अता फरमाए।